अस्सलाम वालेकुम जी हसन जी लतीफ़। अॼु हाज़िर थियो आहियां कोस्तान जेको मंशाद जो वॾो भरिजी पियो आहे उन हवाले में कुझु हक़ीक़तूं मेलूम थियूं आहिनि। मुंहिंजो कोस्तान जे अवाम ऐं सिंध जे अवाम खे आगाह कयां छाकाणि पुलिस इंतिज़ामिया त आहे कोन। कोस्तान में मंशाद फिरोशन पंहिंजी रियासत क़ाइमु करे छॾी आहे। कोस्तान सिंध जो उहो परमन खितो जंहिंजा माना PP जो MLA मलिक असद दावा कंदो आहे त नंगनि दंगनि कोस्तान जे नंगनि दंगनि जो मुहाफ़िज़ आहे। कोस्तान में मलिक असद जे हुकुम खां सवाइ का बि चुरफुर न थींदी आहे। हिन वक़्तु कोस्तान मुकमल तौरु मंशाद जो वॾो बणिजी चुको आहे त पुलिस मलिक असद ऐं संदसि पुटु PP MPA मलिक सिकंदर ख़ान तोड़े पुलिस इंतिज़ामिया मुकमल तौरु ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जेका गॾु कयल मालूमात मूजिबि बलोचिस्तान जे इलाइक़े दुरेची ऐं अफ़गानिस्तान खां बलोचिस्तान मंशाद ईंदी आहे, कोस्तान जे इलाइक़े तोंग ऐं मोल पहुचंदी आहे। तोंग वारी मंशाद गाॾियुनि में थाणू बुला खान ऐं थाणू बुला धमाच उते पहुचंदी आहे। ऐं मोल जे रस्ते खां मंशाद ऐं हथियार मंशाद मैनपुड़ी देडेकीअ गुटको चूरो न चूरो त आहे पर उन सां गॾु जेका हिते इलाइक़े वासियुनि ॼाण ॾिनी आहे उन मुताबिक़ आइस आफीम चर्स जदीद क़िस्म जे हथियार आहिनि। मोल पहुचंदा आहिनि। मोल वारे इलाइक़े में शिम खार सेंटर जिते रेती जा धिका आहिनि उते उन्हनि खे लिकायो वेंदो आहे। उते खां पोइ वाइल्ड लाइफ अमिलो जेको ऐं मुक़ामी पुलिस ऐं वाइल्ड लाइफ अमिलो मुकमल तौरु मंशाद फिरोशन जा सहूलतकार बणियल आहिनि। मोल वारे इलाइक़े मां मंशाद हथियार वाइल्ड लाइफ अमिले जे निगरानीअ में मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदा, जाबुल रस्तनि खां भेरिया ग्रीन भेरिया खां थींदा कराची वञनि था, जितां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सप्लाई कई वञे थी। हाणे तोंग खां जेका मंशाद अचे थी ॿिनि पीर हिसाब में अचे थी। हिकिड़ी अचे थी दमाच में, ॿी अचे थी थाणू बुला खान में। थाणू बुला खान में जेका मंशाद अचे थी सा वाई आरब खान ऐं ॿियनि जाबुल रस्तनि खां जामशोर मुतल कई थी वञे, जिते वाइल्ड लाइफ खाते जा जेके अहलकार आहिनि उन्हनि जी निगरानीअ में उहा मंशाद जामशोरे पहुचे थी, जितां भेद में ॿियनि शहरनि ॾांहुं मुतल कई वञे थी। ऐं दमाच में जेका मंशाद अचे थी सा दमाच हिकिड़ी ॿी मंशाद दमाच में हिकु वॾेरे जे घर पहुचे थी, हितां मुख़्तलिफ़ गाॾियुनि दरे कचनि रस्तनि दरे ठठे ज़िले जे शहर जुंगशाई पहुचाई वञे थी, जितां जुंगशाई खां पोइ जुंगशाईअ मां ॿियनि शहरनि ठठो बदीन सिजावल मिठी ज़िलनि ताईं मुंतक़िल कई वञे थी। ताज़ो नूरियाबाद में मंशाद फिरोशन जे सिफ़ारिश ते एसोशो मुक़ररु थियो हो। जीअं हू मंशाद सुपराए दरे ऐं जुम्पीर वाया ठठे ताईं रोड रस्ते वञे, पर वाघ दड़ियुनि उन एसोश खे फौरी तौर ताईं हटायो ऐं नूरियाबाद थाणो खाली आहे। हिन वक़्तु माना कोस्तान जेको थाणो बुला खान तेलको मुकमल तौरु मंशाद जो गढ़ बणी चुको आहे। केरु मंशाद वारनि जो नालो वठण लाइ तयारु न आहे। मुक़ामी पुलिस ऐं वाइल्ड लाइफ खातो मुकमल तौरु मंशाद फिरोशन जो सहूलतकारी जो किरदारु अदा करे रहियो आहे। ताज़ो तोंग खां जेका थाणो बुला खान मंशाद ईंदी आहे उहो मुख़्तलिफ़ रूटनि तां ॾाजो थियो रेक थियो। इन इलाइक़े मां केतिरा जॻह गाॾियूं फुर थियूं आहिनि, उन्हनि गाॾियूं फुर थियूं आहिनि, उन गाॾी जी ॻोल्हा केर थो करे उहो कोस्तान जे अवाम खां को लिकियलु ढुकियलु न आहे। उन गाॾी जा पेर के खयां ऐं उन चोरियुनि खां पोइ उते इलाइक़े जा जेके मुक़ामी जेको वॾेरो को सिस्टम हो उनखे इस्तेमालु कयो त हाणे उते इलाइक़े जा जेके चङा मुड़ुस ॻोठनि जा चङा मुड़ुस आहिनि उहे हाणे चौकीदार मुक़ररु थियल आहिनि मंशाद जे गाॾियुनि जा। उहे पंहिंजूं हदूं फासिला क्रॉस करे अॻिते मोकिलींदा आहिनि। ऐं ताज़ो
सरी पुलिस पोस्ट ते गाॾी मंशाद जी रोकी वई। उन गाॾीअ मां मंशाद निकिती, पुलिस उन्हनि सां डीलिंग कई। सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियो, सभु शइ सोशल मीडिया ते आई, ओपन थी। पूरे एस जाम छोरो या DIG एतिरा मजबूर हुआ त उन पूरे मामले जी इंक्वायरी करण बदिरां जेको ज़ुमियार पोस्ट जो ASI हो उनखे 5 ॾींहं जी मोकल ते रवानो करे छॾियो। 5 ॾींहं खां पोइ उन साहिब वापसि चार्ज वरिती। उन चार्ज वठण खां पोइ मॉल में हिकु माल जे वाड़े ते रेड कयऊं। हितां वॾे मुक़दार में मंशाद हथ कई पुलिस। उन मंशाद जो वीडियो फोटो वायरल थिया, गाॾियूं पुलिस जूं भरिजी आयूं। उन मंशाद जो हिन वक़्त ताईं को बि ॾस पतो न आहे। ऐं वाई आरब ख़ान खां जामछोरे वेंदड़ गाॾी महिनू खनि अॻु में फुर थी। ऊंडे जा पेर कंहिं खयां, उहो कादर नाले हिमराहे कोस्तान जे कंहिंखां बि लिकियल ढुकियल न आहे। कादर केरु आहे ऐं संदसि पुटु महबूब केरु आहे। उन वाइल्ड लाइफ अमले जे मदद सां पेर खयां। उन मंशाद जा जेके पेर जामछोरे लम्स जे पोयां ख़तमु थिया, जिते गाॾी ऐं ड्राइवर उतरनि खां उते उन्हनि हथु कयो। जंहिंखां पोइ उते इलाइक़े में जेके माण्हू आहे उन्हनि खां उन्हनि ॻोल्हा करे क़ुर साखूं वरितियूं त मंशाद में केरु आहे। आख़िर में उन्हनि जो शक थियो, हेबताणी ज़ात जो खुद ज़ात जो गेम वाचर, उन ते शक थियो तो असांजी मंशाद फुर कराई आहे। जंहिंखां उन्हनि क़ुर ते साख वरिती। हाणे जेके मुंहिंजा दरिया उते जेका मुक़ामी माण्हू आहिनि त ॿुधाईनि था, हाणे उते मंशाद फुर करण रोकण लाइ उते जेके इलाइक़े जा चङा मुड़ुस आहिनि, मुख़्तलिफ़ बरादरियुनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि खे चौकीदार मुक़ररु कयो वियो। बाइकात ते उनखे माहवार पघारूं ॾेई उन्हनि खे मुक़ररु कयो वियो जीअं उहे गाॾियूं फादी सां जामछोरे ताईं पहुचाइनि। ऐं थाणो अहमद ख़ान कंहिंजो शेर आहे, मूंखे उन बारे में को ॿुधण लाइ न आहे। सियासत न आहे करणी हिते। हीउ मंशाद को हज़ारी लखी माण्हुनि जे जानियुनि जो मसइलो आहे। थाणो अहमद ख़ान उन हवाले सां कंहिंजो शेर कंहिंखां लिकियल ढिकियल न आहे। उते कंहिंजा बंगला आहिनि, कंहिंजा बंगला आहिनि, उहे कंहिंखां लिकियल न आहे। बंगलो जे बंगले जे पोएं पासे उन जी हवेली जे पोएं पासे हिकु घरु आहे जिते सरेआम मंशाद खुलेआम हले थी। रोज़ लखूं रुपए मंशाद सप्लाई थिए थी। पुलिस हलकार केरु कंहिंजो वार विंगो वठण लाइ तयारु न आहे। हाणे जे उते अहमद ख़ान जहिड़े शहर में बंगले जे पोएं पासे हवेली जे पोएं पासे हुन मंशाद पुरुष जो घरु आहे जिते सरेआम मंशाद हले। न को बंगलियारो कार्रवाई करे, न को चूंडियल नुमाइंदो नोटिस वठे, न नंगनि दंगनि जो मुआफ़िज़ को नोटिस वठे, न पुलिस इंतज़ाम न नोटिस वठे। त हाणे कोस्तान जो अवाम, सिंधी अवाम पेर खणे त उहा मंशाद कंहिंजे सरपती में हले थी, कंहिंजे सरपती। हाणे कोस्तान में जेके सोर्स ॿुधाइनि था, अलीजान अफ़गानी ऐं सलीम अफ़गानी जी मंशाद हले थी, जेके बलोचिस्तान ऐं पाकिस्तान खां आणीनि था। उन्हनि जो सहूलतकार हिते आहे शहज़ाद भाई नाले हमरा, जंहिं ताज़ो कराची में कोस्तान जा जेके मोज़ीन सम्झनि या नंगनि दंग जा मुआफ़िज़ सम्झनि, उन औलादनि जी कराची में वॾी इफ़्तारी दावत कई हुई। ज़रिया ॿुधाईंदा उन दावत में शहज़ाद भाईअ जेको जेको कोस्तान जे सॼो जो ठेकेदार जे खयो आहे, उनखे 50 लख रुपया कैश ॾिना ऐं संदसि घाट 2 लख रुपया ईद ख़र्ची ॾिनी। हाणे असल अलीजान अफ़गानी ऐं सलीम अफ़गानी पूरे कोस्तान ते स्टेट हावी बणियल आहिनि। मंशाद अख़्तियार सभु इस्तेमालु कंदा, जंहिंजा सहूलतकार केरु आहिनि। मूंखे हुनजो नालो वठण जी ज़रूरत कोन्हे। जे नालो वठणसि चवंदा सियासी बुनियादियुनि जा नाला खणे थो। हाणे केरु कोस्तान सॼी सिंधीअ माण्हुनि ख़बर आहे त कोस्तान में कंहिंजो असर रसूख़ आहे। कंहिंजे चवण सां मरणा परणा बंदि थींदा आहिनि, कंहिंजे चवण सां पखी बि न हणंदो आहे। उन जी सॼे मामले में ख़ामोशी त माण्हुनि में शक शुबा वधाए थी त छा उहो पाण शइ सॼी में मलूस न आहे जो हेॾे वॾे मामले सॼो कोस्तान मंशाद जो ॻढ़ बणिजी वियो आहे। ख़ामोश लॻो पियो आहे, को एक्शन नथो वठे। पुलिस इंतज़ामिया बेवस बणियल आहे। थाणनि ते वंगारी कमदार एसोसिएशन रखियल आहिनि। वाइल्ड लाइफ खाते में गेम वाचर
हेठियों अमलो कंहिंजो भर्ती थिए रहे जेको फुल उन जी सपोर्ट करे थो। कुझु ॾींहं अॻु थाणे अहमद खान में बंगले जे वेझो मंशा तां पंहिंजे कार कल्टी थी, रोड तां थिड़ी वई, हादसो पेश आयो। उते इलाइक़े जा माण्हू पहुता, उन्हनि खे हिकिड़ो कटो खयो, कंहिं ॿ कटा खयां। उन गाॾी जे हिफ़ाज़त लाइ जेके हथियारनि वारा माण्हू आया हुआ उहे वीडियो वायरल थियूं, ॾिसी सघो था कंहिंजा गार्ड आहिनि। सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियूं। कंहिं बि सिंध हुकूमत तोड़े कंहिं बि पुलिस इख़्तियारियुनि को नोटिस न वरितो। उहा मंशा हिफ़ाज़त उन्हनि हथियारबंद गार्ड जे मेरफ़त रवानी थी। फुर थियल 4 कटा हुआ। उन 4 कटे जी ॻोल्हा थी, कंहिं ॻोल्हा कंहिं कई, कंहिं उस इलाइक़े सभु माण्हुनि ख़बर ॻोल्हा कंहिं कई। उन मां 3 कटा मंशा जा जेके गुम थी विया उहे 3 कटा मिलिया। हिकु कटो अञा ताईं गुम आहे जंहिंजी ॻोल्हा हलंदड़ रहे। और वीडियो वायरल थी हिकु बंगले ते मास्टर आहे जेको मैनेजरीअ कमु कंदो हो। हींअर त मुंहिंजे ख़्याल में रिटायर आहे। जॾहिं मास्टर हो त स्कूल न वेंदो हो, सॼी ड्यूटी उन बंगले ते ॾींदो हुओ। उन हर ख़ासि अहमद खान जे घरनि में जिते गाॾी कल्टी थी उन घर में वियो। मंशा जो साहब जी मंशा ते हिकिड़ो कटो अञा गुम आहे। उहो कटो 48 कलाक अंदरि रसायो। गंगू खे वीडियो कंहिं मोकिलियो उहो माण्हू 48 रसायो। हाणे सॼी कोस्तान जेका मंशा हले थी उहो पेर केॾा वञनि था, हाणे उहो पाण फ़ैसिलो कयो त ख़ुदा मुंहिंजी सिंध हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत, IG सिंध, चीफ आर्मी स्टाफ खे अपील ख़ुदा कोस्तान परमन इलाइक़ो आहे जिते उनखे मंशा जो अॾो बनायो वियो, हथियार जो अॾो बनायो वियो आहे। उहो नोटिस वठो, एक्शन वठो ऐं क़दम खणो। कोस्तान खे मंशा खां पाक कयो। जेके बि हुन में धुरियूं शामिल आहिनि, अलफ़ या भे, गंगू हुजे या गंगू जो भाउ हुजे या केर बि हुजे, उनखे बिना रियाज़ फिलफोर कार्रवाई कई वञे। मलिक असद कोस्तान जे दंगनि जो दावेदार आई। कोस्तान जे वोटनि जे 40 सालनि खां मुस्तक़िल इक़्तिदार में वेठल आई। कोस्तान जो अवाम तुंहिंजे राज जे भाग में जेको मंशा जो आदी थी रहियो आहे, उन्हनि खां ज़मीनूं खसिजी वियूं। उन्हनि खां सभु शयूं, उन्हनि को वसीलो कोन्हे। उन्हनि ज़मीनूं बेजा जे हवाले थी वियूं। का फैक्ट्री कोन्हे हुनजे रोज़गार लाइ। हाणे उन जे मंशा जो आदी कंदे त ॾुआरी थींदा, चोरियूं कंदा, पासा क्राइम वधंदो। त पोइ महिरबानी ख़ुदा सिंध जे अवाम खे चओ, सिंध जो अवाम इन शइ जो नोटिस वठे। छाकाणि हिन त कानून जे नाले का शइ कोन्हे। इदलिया बेवस बणियल आहे, बड़े टाउट आहे, पुलिस बेवस बणियल आहे। पुलिस सिस्टम ई कमज़ोर थियल आहे। सॼो सिस्टम वॾेरनि जो वंगारी बणियल आहे। ऑफिसर उन्हनि जे आहिनि जे हेॾियूं शयूं सोशल मीडिया ते अचण खां पोइ बि पुलिस मुकमल तौरु ख़ामोश बणियल आहे। मुकमल ख़ामोश बणियल आहे। को पुलिस नोटिस नथी वठे। पुलिस उल्टो जवाबु मंशा जी धुर बणियल आहे। मंशा जूं गाॾियूं क्रॉस कराए थी।